त असां जे कॾहिं जेको आहे सो पंहिंजे बचन खे हुनर न सेखारींदासीं त बुख मरंदासीं। पर अल्लाह साईं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको दीन ॾिनो उन जी तैलीम जो ख़ुलासो इहो आहे त हीअ दुनिया तव्हां जे लाइ आरज़ी आहे, हीअ फानी आहे, हमेशा वारो घर आख़िरत वारो आहे। नबी साईं फरमायो अल कय्यसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत वल आजिज़ु मन इत्तबा नफ्सहु हवाहा व तमन्ना अलल्लाह। केड़ी तुंजी जिंदगी आहे? ही त हिते त असां आया आहियूं त ब चार घड़ियूं गुज़ारण जे लाइ आया आहियूं, हमेशा कंहिं क़िस्म जो न आया आहियूं। ल मोमिनुन खफीफुल हाज़ ज़ु हज़्म मिन सलात अहसन इबादत रब्बिही व अताअहु फि सिर्रि व कान गामिज़न फि नासे ला युशारु इलैहि बिल असाबिहि व कान रिज़्क़ुहु कफाफन फसबर अलैहि सुम्मा नकर बियदिहि व क़ाल उज्जलत मनियतहु क़ल्लत बवाक़िहि व क़ल्लत तुरासहु। नबी साईं फरमायो त कामयाब बानू उहो आहे जंहिंजी पुठ हल्की हुजे, दुनिया जी दौलत जो बोझ उन जे मथे ते न हुजे ऐं निमाज़ में इन जो वॾो हिस्सो गुज़रंदो हुजे। बस असां जे करे अल्लाह जी पूरी पूरी इबादत करी। ही सॼी मखलूक अल्लाह साईं असां जे लाइ पैदा कई आहे या कोन कई आहे? सिज बि कंहिंजे लाइ? असां जे लाइ। चंड बि कंहिंजे लाइ? असां जे लाइ। आसमान ऐं ज़मीन असां जे लाइ। जमादात ऐं नबादात असां जे लाइ। हैवानात ऐं जेको आहे सो हर शइ चरंद ऐं परंद असां जे लाइ। पर तूं ए इंसान सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जे लाइ ईअं। जेकर तो पंहिंजी पेशानी गैर जे दर जे अॻियां झुकाई आहे त आउं तुंहिंजी कॾहिं बि बख़्शिश न कंदुसि। अल्लाह साईं वॾनि वॾनि गुनाहगारनि खे माफ़ करे छॾे पर मुशरिकनि खे कॾहिं माफ़ कंदुसि। अल्लाह जी मेहरबानी आहे, ये त रहमत आहे। जेकॾहिं असां इहे शयूं इख्तियार कंदासीं, ही कानून त असां जे लाइ ठहियो। थोरी इबादत कंदा आहियूं त असांखे अजर अल्लाह साईं केॾो ॾींदो आहे? ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे? ॿियनि उम्मतनि जे लाइ इहो कानून कोन हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते मेहरबानी अल्लाह साईं कई त ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी उम्मत जेकॾहिं अमल कलील कंदी त आउं उन्हनि खे अजर वधाए ॾींदुसि। जेकॾहिं बानू निमाज़ हिकिड़ी पढ़ंदो आहे त आउं उन्हनि खे 10 निमाज़नि जो सवाबु ॾींदुसि। छो त तव्हां जे लाइ कानून इहो आहे त मन जाअ बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा। जेको हिकिड़ी नेकी कंदो आहे 10 नेकियूं आउं उनखे ॾींदुसि। पोइ जेकॾहिं वधीक उन खां नफ़ल वग़ैरह पढ़ंदो आहे उन सूरत में मूंखे तमामु वेझो हूंदो आहे। पोइ जेको बि बानू मूंखां घुरंदो आहे ऐं उनजो सभु घुर्जूं पूरो करे छॾींदुसि। कॾहिं कॾहिं असां अल्लाह खे घुरी त ॾिसूं। असां त दुनिया जे अंदरि ज़िंदगी गुज़ारियूं पिया, पर जेकॾहिं अल्लाह सां असां पंहिंजो ताल्लुक़ लॻाईंदासीं त मालिक कॾहिं पाण खे ख़ाली कंहिं क़िस्म जो कोन मोटाईंदो। मूं अहद रिसालत जो हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु। अनस बिन मालिक केरु हो? साईं जिन जो सहाबी हो, ख़ादिम ख़ास हो, 10 सालनि जो हो। उन जी माउ वठी आई साईं जिन वटि, साईं हीउ बच्चो आहे तव्हांजी ख़िदमत कंदो, तंहिंजे करे साईं हिन खे दुआऊं करे छॾियो। माउ जे चवण सां साईं जिन उन खे दुआऊं कयूं। 3 दुआऊं कयूं। अल्लाहुम्मा कसिर मालहु व औलादहु वग़फिर ज़ंबहु। ए अल्लाह हिन खे माल बि झजो ॾियसि, औलाद बि झजो ॾियसि, हिन जे गुनाहनि खे माफ़ कजे। हज़रत अंस चवे थो त 2 दुआऊं जेके साईं जिन घुरियूं मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं त उहे क़बूल थी वयूं। माल मूंखे एतिरो झजो मिलियो जो ॿियनि माण्हुनि जो खजी जो फसल साल में हिकिड़ो दफ़ो लहंदो हो, मुंहिंजो खजी जो फसल साल में 2 दफ़ा लहंदो। केरु चई सघे थो त मुंहिंजो कमनि जो फसल साल में 2 दफ़ा लहंदो आहे? चई सघे थो? साईं जिन जे दुआउनि जो नतीजो ॾिस। व औलाद हो, अल्लाह हिन खे औलाद बि झजो ॾिजे। औलाद जो झजो केतिरो? हज़रत अंस चवे थो त मूं पंहिंजी अखियुनि सां 99 साल 103 साल हज़रत अंस जी उमिरि हुई कि 99 मूं पंहिंजा पुट पोटा ॾोटा पोटियूं ॾोटियूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं। घणा? 99 ॿार। जेको बानू ॾिसे उन जे लाइ कहिड़ी वॾी जेको आहे सो माना हिकिड़े क़िस्म जी ख़ुशख़बरी आहे त हज़रत अंस चवे थो 2 दुआऊं जेके साईं जिन घुरियूं मूं पंहिंजी अखियुनि सां मुशाहिदो कयो। जेका 3 दुआ घुरी मूंखे उमेद आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं मूंखे माफ़ करे छॾींदो। वग़फिर ज़ंबहु। उहो हज़रत अंस वाक़ियो पियो बयानु करे त जॾहिं अरब जा क़बाइल हूंदा हुआ, तिजारत जे गर्ज़ सां वेंदा हुआ त सभु को गॾिजी करे वेंदो हो तां त विच जे अंदरि को धाड़ो या चोरी वग़ैरह असांखां केरु न करे। पर हिकिड़ो ताजिर हो जेको काफ़िले खां टुटी वियो। हाणे जेकर ताजिर काफ़िले खां टुटी वियो, अकेलो थी वियो, ही तव्हांजो रोड आहे। हिकिड़ो त मेन रोड आहे, ॿियो वरी ही मौलाना दाऊद वारो जेको रोड आहे। अकेलो जेकर केरु अचे राति जो आदीन जो त बची सघंदो? हींअर त न को पंहिंजी जान महफ़ूज़ आहे, न को माल महफ़ूज़ आहे, न को इज़त महफ़ूज़ आहे। हाणे उहो काफ़िले वारो जेको वापारी हो उहो वीचारो परेशान थी वियो।
उनके चोर फिरी आयो, चोर भी कोनो वडो को दाड़ेलो। हजरत उन वापारी के चई मुखे माल दे, माल वठी वर। पो वरी उनके छा सुझियो, चई हाणे ई आहे इनके ॾिसे दऊं केर कोंदो, इनके मारे दो। वापारी के चई तोखे आऊं मारिया। वापारी चयो बाबा तुंहिंजो माल सां कम आहे, माल वठू, मूंखे मारी छाजे लाइ? चई न आऊं तोखे मारी ॾिस। चई ठीकु आहे भले मूंखे मार, पर मूंखे मोहलत ॾे थोरी, तव्हां 2 रकात नमाज़ पढ़ी। वो वापारी नमाज़ पढ़ी। अॻे ॾिस कहिड़ा हूंदा हुआ कारोबारी। हींअर असां वांगे कारोबारी कोन्हे जेके अचण सां सुबुह जो सवेर कूड़ हणंदा आहिनि। कोन हणंदा? कूड़ खे हराम कंहिं करार ॾिनो? अल्लाह हराम करार ॾिनो। पर असां जेको वापार कंदा आहियूं उहो कूड़ सां कंदा आहियूं, उन में बरकत पवंदी? कॾहिं बि कोन पवंदी। हज़रत अंस वाक़ियो में बयान करे चई इहो अहद रिसालत जो वाक़ियो आहे, साईं जिन जे ज़माने जो वाक़ियो आहे। इहो फ़िक़े जे किताब अदब जे किताबनि जे अंदरि बि ईंदो आहे। हे ॿार पढ़ंदा आहिनि मदरसनि जे अंदरि। पोइ उन नमाज़ शुरू कई, नमाज़ पढ़ी, हाणे दुआ पियो घुरे। दुआ में अल्लाह जा अस्माए हुस्ना जेके नेक नाला आहिनि उन्हनि सां दुआ पियो घुरे। छा थो चवे? या वदूद ओ या वदूद, या ज़ल अर्शल मजीद, या मुब्दि ओ या मुईद, या फ़आल लिमा युरीद, इन्नी असअलुका बेनूर वजह कल्लज़ी मल अरकान अर्शिक व बिरहमत कल्लती वसियत अला कुल्ल शै व बिकुदरत कल्लती क़दरत बिहा जमीअ खल्क़िक ला इलाहा इल्ला अंत अगिसनी या मुगीस, अगिसनी या मुगीस, अगिसनी या मुगीस। 3 दफ़ा या दुआ घुरे। या वदूद या वदूद, ए प्यार ऐं मोहब्बत करण वारा अल्लाह। या मुब्दिओ या मुईद, ए पहिरियों दफ़ो पैदा करण वारा अल्लाह। ए ॿियो दफ़ो इंसान में जान विझी उनखे उथारे करे हिसाब किताब वठण वारा अल्लाह। या फ़आल लिमा युरीद, ए जीअं चाहे तीअं करण वारा अल्लाह। इन्नी असअलुका बेनूर वजह कल्लज़ी मल अरकान अर्शिक, हिन वक़्त आऊं मुसीबत में आहियां, ॿियो को बि दर कोन्हे। अॼु तुंहिंजी ज़ात जे करे आऊं सवाल करियां थो, जंहिं अर्श जे रुकननि खे भरे छॾियो आहे। व रहमत कल्लती वसियत अला कुल्ल शै, ए अल्लाह तुंहिंजी रहमत पूरी दुनिया ते वसी आहे, ॿी का बि शइ एतिरी कुशादी कोन्हे जेतिरी तुंहिंजी रहमत आहे। अॼु तुंहिंजी रहमत जी ज़रूरत आहे। व बिकुदरत कल्लती क़दरत बिहा जमीअ खल्क़िक, अॼु तुंहिंजी ताक़त जे ज़रिए सवाल करियां थो जंहिंखां वधीक दुनिया जी ॿी का बि ताक़त कोन्हे। ला इलाहा इल्ला अंत अगिसनी या मुगीस, ए अल्लाह मुंहिंजो माबूद तूं आहीं, मुंहिंजो मुश्किल कुशा तूं आहीं, मुंहिंजो हाजत रवा तूं आहीं, मुंहिंजी फरियाद ॿुधण वारो तूं आहीं। ए अल्लाह हिन मुसीबत में फाथो पियो आहियां, मुंहिंजी फरियाद कर, मुंहिंजी मदद कर। जीअं उन बाने दुआ घुरी, दंग कई, मथां खां हिकिड़ो हमरा अची करे लथो। किताबनि में अचे थो वबे यदही हरबतुन, उन जे हथ में नेज़ो हो। पोइ चोर जॾहिं उन हमरा खे ॾिठो तॾहिं चोर उन खे वेझो आयो, तॾहिं उन लथल हमरा उन खे नेज़ो हथ में हो, उन खे नेज़ो पेट में हणी चोर जो कमु पूरो करे छॾियईं। पोइ वरी वापारी ते मुतवजे थियो। वापारी खे चई मूंखे सुञाणे थो, ऐं केरु आहियां? चई न। चई आऊं मलाइक आहियां जेको 3 आसमान खां लही करे तुंहिंजी मदद करण आयो आहियां। जॾहिं तूं पहिरियों दफ़ो दुआ घुरी तॾहिं आसमान जे दर जे अंदरि खड़को थियो, ॿियो दफ़ो दुआ घुरी तॾहिं दरवाज़ो खुलियो, 3 दफ़ो दुआ घुरी तॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम 7 आसमाननि खां लही करे आयो ऐं अची करे चयईं त मल्ले हादल मकरूब, दुनिया जे अंदरि हिकिड़ो गमगीन ऐं गमज़िद बानू आहे, केरु आहे जेको उनजी मदद कंदो? तॾहिं मूं चयो त साईं मूंखे मोकिलियो, ऐं उहो मलाइक आहियां जेको इंसान जे रूप में तुंहिंजी मदद करण आहे। अंदाज़ो लॻायो दुआ में ताक़त आहे या कोन्हे? अॼु असीं अल्लाह खे सॼियूं कोन, पोइ वरी एतिराज़ कंदा। एतिराज़ कहिड़ो कंदा आहियूं त असांजी अल्लाह साईं ॿुधे कोन। असीं ग़रीब आहियूं, असांजी ॿुधे कोन। पैसे वारनि जी ॿुधे थो, अल्लाह साईं असांजी नथो। म्या तुंहिंजी जेकर न ॿुधिया त तोखे पैदा करे आ, पोइ तुंहिंजी त का बि ज़रूरत कोन्हे। अल्लाह जी त ॿी बेशुमार मखलूक आहे। अल्लाह जल्ल जलालहू फरमाए थो त जेकर सॼी दुनिया जा इंसान नेक ऐं मुत्तकी बणिजी वञनि, मुंहिंजी इज़त जे अंदरि इज़ाफ़ो नथा करे सघनि। जेकर सॼी दुनिया जा इंसान फासिक ऐं फाजिर बणिजी वञनि, मुंहिंजी इज़त में नुक़सान नथा करे सघनि। अवां खां सवाइ ॿी बेशुमार मखलूक आहे जेका मुंहिंजी हर वक़्तु इबादत कंदी रहंदी आहे, सजदो कंदी रहंदी आहे, मुंहिंजे अॻियां रुकू कंदी रहंदी आहे। इन जे करे जेकॾहिं अल्लाह जल्ल जलालहू तुंहिंजी न ॿुधे हा त तोखे पैदा कोन करे हा,
जड़े मालिक तोखे पैदा कयो आहे त हाणे रिज़्क जो इंतजाम तुंहिंजे मथे ते कोन्हे। अल्लाह सी फरमायो हाणे सिर्फ मेहनत करण तुंहिंजो कम आहे, रोज़ी तुंहिंजे दर ते पहुचाइण मूं अल्लाह जी ज़ात। बाने के छा करणो आहे, बाने के सिर्फ मेहनत करनी आहे, ॿियो का बि ॻाल्हि करणी कंहिं क़िस्म जो कोन्हे। हर वक़्त बाने खे अल्लाह जल जलालहू पुकारींदो आहे, ए बाना अतैतनी शिब्रन अतैतुका ज़िराअन व इन अतैतनी ज़िराअन अतैतुका मीलन व इन अतैतनी मीलन अतैतुका हरवलतन। हिकिड़ी ॿाड़ी मूं वटि हली अच त आऊं तो वटि हिकिड़ी नरी हली अचां, हिकिड़ी नरी हली अच त हिकिड़ो मैल तो वटि हली अचां, तूं हिकिड़ो मैल मूं वटि हली अच त आऊं बेपरवाह बादशाह जोड़ी अची करे तो के बाकर पाए। मालिक बाकर पाए वेठो आहे, तू चए तो मुंहिंजी ॿुधे कोन। ए इंसान अल्लाह को बि लेखो कोन कंदो आहे, जेकर लेखो कंदो आहे त इंसान पाण कंदो आहे। बस असां हदीस पढ़ी उन जे अंदर लिखियल आहे त हिकिड़ी औरत हुई, नबी साईं फरमायो जॾहिं मेराज ते वियोसि मूंखे जन्नत जो सैर कराए वियो, तॾहिं मूं ॾिठो त हिकिड़ी गुनाहगार औरत उहा जन्नत में पई हुई। मूं पुछो या अल्लाह हीअ त गुनाहगार औरत हुई, फासिक ऐं फाजिर हुई, हिन जो कहिड़ो अमल क़बूल पइजी वियो? चए मुस्तफ़ा ले जिरवे कल्बिन, हिकिड़ो कुत्ते जो बच्चो हो जेको खूह जे किनारे ते उञायो हो, जेको मरण वारो हो, उनखे केरु पाणी पीआरण वारो कोन हो। हीअ औरत उतां अची करे मटी, इन औरत खे हिन कुत्ते जे बच्चे ते रहम आयो, पाणी भरे करे हिन खे पीआरी। अल्लाह खे हिन औरत जे मथां रहम आयो, हिन जा सभु गुनाह माफ़ करे जन्नत में। मालिक लेखो कंदो आहे, लेखो असी कंदा आहियूं, अल्लाह जी ज़ात को बि लेखो कोन कंदी आहे। अल्लाह सी फरमाए थो उदऊनी अस्तजिब लकुम, कहिड़ी परेशानी में हुजो, कहिड़ी बि मुसीबत में हुजो, कहिड़े बि हाल में हुजो, सिर्फ़ मूंखां घुरो। कद समय तो कौलक या आब्दी वक़द गफ़र तो लक, जॾहिं राति जो आदीन जो टाइम थींदो आहे, बानो सुतो पियो हूंदो आहे, पोइ जॾहिं तहजुद जे लाइ उथंदो आहे, अखियुनि खे माटे करे जॾहिं हथ मथे खणंदो आहे, चवंदो आहे त या अल्लाह, अल्लाह जे तरफ़ खां जवाबु मिलंदो आहे त ए बाना मूं तुंहिंजो सॾु ॿुधो आहे, हाणे मूं तुंहिंजा गुनाह बि माफ़ कया आहिनि, जेको घुरणो से मूंखां कोन। बसि मालिक मां हथ कढणो कंहिं क़िस्म जो कोन्हे। अल्लाह जी ज़ात सां जेकर असांजो ताल्लुक़ पैदा थींदो तॾहिं वञी करे असीं कामयाब थींदासीं। हींअर कहिड़ो दौर अची करे बणिजे पियो, हींअर त साईं तव्हांखे ॿुधायो पे त इमरानी फितनूं आहे। इमरानी फितनूं माना नाच ऐं गाने वारो दौर, नाच गाने वारो दौर त क़यामत जी निशानी आहे या कोन्हे? चवे छा पियो? रियासत मदीना, वरी हरामी या कम ॾिस कहिड़ा, छोकिरियुनि खे नचाए, तॾहिं त पादर खाईंदो या कोन खाईंदो? पर हिन जी क़िस्मत सुठी हुई जेको बची वियो। पर हाणे सवाल इहो आहे, नबी साईं जी इहा पेशन गोई हुई, इज़त तो ख़िदल फ़ैओ दोवलन व ज़कात मग़रमन वल अमानत मग़नमा व तो उल्लम लिग़ैर दीन व अता अर्रजुल इमरातहु व अक्का उम्महु व अदना सदीकहु व अक्सा अबाहु व ज़हरतिल अस्वात फिल मसाजिद व शरबतिल खुमूर व लअन आखिर हादिहिल उम्मति अव्वलहा फलयरतक़िबु इंद ज़ालिका रीहन हमरा खस्फा व मस्खा व क़ज़फा व आयातिन तताबो। इन फितने ऐं फसाद जे दौर में जेकर असांजे ईमान जी हिफ़ाज़त थींदी त मूंखे यकीन आहे त हिननि मदरसनि जे ज़रिए थींदी ऐं उलमाए किराम जे ज़रिए थींदी। हींअर त बराबरि ॾुखियो वक़्तु आहे, छो त उन मलून जे करे असां हींअर महांगाई जी चक्की में पिसजूं पिया। इहा महांगाई उन जे करे आई जंहिंखे असांजा हुकुमरान कंट्रोल करे कोन सघिया, पर असांखे पंहिंजे क़ाइद जे फ़रमान ते यकीन आहे। जेकर पंहिंजो क़ाइद हज़रत इमाम इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब चवनि पिया त इंशा अल्लाह तव्हांजी मईशत सही थींदी, असांखे उन जी ॻाल्हि ते यकीन आहे। इंशा अल्लाह त असांजी मईशत सही थींदी, पाकिस्तान सही माना में हलंदो। पर कॾहिं बि असां हिन इमरानी फितने सां साथ ॾियण लाइ तयारु कंहिं क़िस्म जो कोन आहियूं। इन सां असां कल्ह बि मुक़ाबिलो कयो, इंशा अल्लाह इन सां अॼु बि असां मुक़ाबिलो कंदासीं। तव्हां तयारु आहियो हिन ॻाल्हि जे लाइ? ही अहिड़ो फितनो ऐं फसाद। नारे तकबीर, नारे तकबीर, कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। मियां असांखे जेको क़ाइद मिलियो आहे, कसम आहे ख़ुदा जो, मामूली ॻाल्हि कोन्हे। हींअर त पोइ दुनिया जूं ख़बर कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि। असांजो बुज़ुर्ग हो हज़रत साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह, ॿुधो तव्हां? हज़रत साईं अब्दुल गफूर कासमी साहब वॾे वॾो आलिम, वॾे वॾो मुख़लिस इंसान हो। चवंदो छा हो माण्हुनि खे त पछाड़ी वक़्तु ईंदो, दज्जाल जो फितनो थींदो, उन सां मुक़ाबिलो इमाम महदी कंदो। दज्जाल वटि सभु कुझु टपड़ हूंदा, महदी वीचारो ग़रीब हूंदो, हक़ ते हूंदो,
दजाल जे फितने जो मुकाबलो कंदो पर हाणे जेस ताईं महदी अचे तेस ताईं तव्हांखे घुर्जे त मौलाना फजलुर रहमान जा हथ मज़बूत करो गाल समझो था माना साईं जे चवण जो मकसद इहो हो त हिन दौर जो जेकर महदी आहे त मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो ये के मामूली मानू कोने इमरान जी हुकूमत हुई अदालत उन सां गॾु हुई साकिब निसार उन सां गॾु हो अमीन ऐं सादिक उन कंजर के चई वियो फौज उन सां गॾु हुई नेब उन सां गॾु हुई इदारा उन सां सभु गॾु हुआ नवाज शरीफ के जेल में विधऊं शहबाज के जेल में विधऊं उन वारी मरियम के जेल में विधऊं पीपल्स पार्टी वारा हड़ई बधिया पर तव्हां कॾहिं ॿुधो त जमीयत वारे ते कंहिं आङिर खई वाहिद मौलाना फजलुर रहमान पाकिस्तानी सियासतदान सच्चो सियासतदान आहे जो पाकिस्तान जी कंहिं अदालत के अंदर उन ते 10 रुपया साबित करे कोन सघिया यो दलील है न गाल जो त असांजो कायद करप्शन का पाक ऐं साफ़ है पर थोड़ी घणी जेकॾहिं हीअ महांगाई थई आहे त इंशाअल्लाह इहा ख़त्म थींदी जेकॾहिं इमरान के ख़त्म न कजे हा उन जी हुकूमत के त यकीन करियो ही मुल्क कोन बचे ही मुल्क डिफॉल्ट थी वञे पोइ असांजो उहो असर थिया जेको श्रीलंका जो उहो असर थिया पोइ गली गली जे अंदरि वेड़ो हुजे झगड़ो हुजे पर अल्लाह के फजल से ही मुल्क ब्लैक लिस्ट का बतो ग्रे लिस्ट का बतो हाने वाइट पेपर थी वियो ये पंहिंजे मौलवी की मेहरबानी इन खां वधीक ॿियो छा खपे त मौलाना जेकॾहिं हिननि सां गॾु आहे त सूद जहिड़ी व्याज जहिड़ी जेका लानत आहे उहा बि हिन मुल्क मां ख़त्म कराइण जी वॾे में वॾी कोशिशि कई अब व्याजी कारोबार सही आहे ऐं अवां खां थो पुछां व्याजी कारोबार जंहिं बि कयो ज़ाहिरी तौर ते उनखे माल मिलंदो अंदरूनी तौर ते तबाह थी वेंदो नबी साईं फरमायो अरेबा सबून दरजतन अदनाहा अन तनकिह रजुल उम्म व्याज खोर के क़यामत जे ॾींहुं 70 सज़ाऊं मिलंदियूं घटि में घटि सज़ा इहा हूंदी त मर्द पंहिंजी माउ सां कारो मोकिले अंजाम ॾिठो न व्याज खोर जो केर पिया चवनि इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा एड़ो को हुंदो बदबख्त जो को पंहिंजी मां सां यो बुरो फेल करे व्याज खोर जी सज़ा ई 75 सालन का वठी करे यो कानून हलियो पे पर अल्लाह जे फजल सां जी असांजो कायद हुकूमत में आयो अल्लाह जे फजल सां विफाकी हुकूमत विफाकी शरई अदालत का यो केस वापस वठी वरतो तेजी माना हाणे इन मुल्क के अंदर सूदी निज़ाम कोन हलंदो हाणे जेको भी निज़ाम हुंदो वो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या पंहिंजे उलमान जी मेहनत है थोरो घणो जेकॾहिं पंहिंजे बुजुर्गनि जे ज़रिए थिए थो ईअं सम्झ त इहो बि गनीमत आहे कादियानी हुआ जेके हिन मुल्क जे अंदरि ज़ोर वठी रहिया हुआ कादियानी केर आहिनि काफ़र आहिनि इनखे 1974 जे अंदरि पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ काफ़र करार ॾिनो वियो हजरत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह हजरत मौलाना गुलाम गौस हजारवी रहमतुल्लाह अलैह उन जी मेहनत सां कादियानी के काफ़र करायो ही इमरान आयो कादियानी उन्हनि ते बैत करे आया ऐं चयूं बि ईअं त तूं जीअं बि इक़्तिदार में ईंदे असांखे वरी कुफर मां कढी असांखे पको मुसलमान बनाए पर अल्लाह के फजल सां हजरत मौलाना फजलुर रहमान वो ख्वाब उनजो चिकना चूर करे छॾियो इमरान के चयईं त तो जड़ा कंजर सवें गरजी वञनि जुते जे नोक ते रखींदासीं कल्ब तोंजे बातिल कुवतन सां मुक़ाबलो कयो हो अॼु तो जड़ी कुवतन सां असीं मुक़ाबलो कंदासीं ऐं इंशाअल्लाह जेस ताईं असांजे जमीयत जा कारकुन ज़िंदा आहिनि इन्हनि फितननि ऐं फसादनि सां मुक़ाबलो कंदा रहंदासीं यो कदे भी न सोचो त हेड़ा मरदूद जेकॾहिं आया त असांजी जमात ख़ामोश वेंदी असांजी जमात में राशिद महमूद जड़ा वेठा आहिनि इंशाअल्लाह जेका सीना सुपर थी करे अवां सां मुक़ाबलो कंदा या कोन कंदा जॾहिं बि बातिल आयो आहे हक़ उन सां मुक़ाबलो कयो निमरूद हो उन जे मुक़ाबले में हक़ आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जी शक्ल में फिरौन हो वॾो ज़ोर हो
बड़ी ताकत हुई पर उन जे मुकाबले में जेकॾहिं हक़ आयो त मूसा अलैहिस्सलाम जी शक्ल में हो, अबू जहल हो उन जे मुकाबले में हक़ इमामुल अंबिया जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शक्ल में, जेकॾहिं कैसर ऐं किसरा वारा हुआ, रूम वारा हुआ त अल्लाह पाक सहाबा किराम जी शक्ल में हक़ जमात पैदा कई। जेकॾहिं खलीफा मंसूर वारो फितनो हो त सुफियान सौरी के अल्लाह से उन जे मुकाबले में पैदा कयो। जेकॾहिं खलीफा मुस्तनसर बिल्ला वारो फितनो हो त इमाम अबू हनीफा नौमान इब्न साबित के अल्लाह जल्ल जलालहू हक़ जी शक्ल में पैदा कयो। जेकॾहिं अंग्रेज फरंगी साम्राज्य हो त हजरत मौलाना उबैदुल्लाह सिंधी इमाम इनकलाब उन जी शक्ल में पैदा कयो। जेकॾहिं कादियानी हुआ त मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद जी शक्ल में अल्लाह से हक़ पैदा कयो। जेकॾहिं इमरान जहिड़ा दज्जाल ऐं बातिल गॾु थिया आहिनि त अल्लाह जल्ल जलालहू पंहिंजे क़ाइदे जमियत हजरत मौलाना फजल रहमान की हक़ जी सूरत में पैदा कयो। क़ाइदे जमियत हजरत मौलाना फजल रहमान अहिड़ा घणेई अची वञनि, मुक़ाबिलो थींदो रहंदो। हे त कुझु बि कोन्हे। इमरान खे चऊं था त तुंहिंजो पे आयो, कहिड़ो नालो परवेज़ मुशर्रफ, उन सां मुक़ाबिलो कंहिं कयो? क़ाइदे जमियत कयो, जमियत वारनि कयो, उनखे वर्दी लारायूं। पोइ अगरचे पाण वारो साईं चवंदो हो त मतां वर्दी लाइ मौलवी हरामीअ थी मतां मारे न विझनि, ख़ुशि त भई कंदो वीचारो। वर्दी उनके लाराए उनके इक़्तिदार जी कुर्सी ता बाहर कढियो। परवेज़ मुशर्रफ जो पे हो उन नालो केड़ो? चो ज़ियाउल हक़। उन सां मुक़ाबिलो केर कयो? मौलवीन कयो। ज़ियाउल हक़ जो पे हो अयूब। ये सब मार्शल हुआ वॾा फौजी हुकुमरान हुआ, पर अल्लाह जे फज़ल सां हिन मुल्क जे अंदर कल्ह बि असां इन्हनि फितननि ऐं फसादनि सां मुक़ाबिलो कयो। अवां जो जेकर साथ हूंदो त इंशाअल्लाह असां इन्हनि फितननि ऐं फसादनि सां मुक़ाबिलो कंदासीं। हक़ ॻाल्हि खे केर बि नथो ज़बाए सघिजे। हक़ ॻाल्हि जी मुखालफ़त या ज़र जे करे थींदी आहे या ज़ोर जे करे थींदी आहे। ज़र त कारून वटि घणो हो, वॾे में वॾो मालदार हो, जेको रिवायतुनि में अचे थो त उन जे खज़ाने जूं कुंजियूं 40 खच्चर खणंदा हुआ, एतिरो उन वटि माल हो। उनखे अल्लाह जल्ल जलालहू सज़ा अहिड़ी ॾिनी जो फ़ख़सफ़ना बिही व बिदारिहिल अर्ज़, जॾहिं हक़ जे मुक़ाबिले में आयो तॾहिं अल्लाह पाक उनखे ज़मीन जे अंदरि दॿाए छॾियो। अॼु ॾींहं ताईं कारून जो लाश अंदरि वञे पियो, तेसि ताईं वञी करे दंग थींदो जेसि ताईं क़यामत। या ज़ोर जे करे मुक़ाबिलो कंदा त फिरौन खां वधीक ॿियो केरु ज़ोरावर कोन हो। 6 लख बनी इसराइल हुआ, उन जे मुक़ाबिले में 49 कमांडर फिरौन वठी करे निकितो। घणा कमांडर? 49। हर हिकिड़े कमांडर सां गॾु 70,000 फौजूं। ये रिवायतुनि जूं ॻाल्हियूं बि तव्हांखे ॿुधायां, वाइज़िन जूं ॻाल्हियूं कोन्हे। हर हिकिड़े कमांडर सां गॾु घणियूं फौजूं? 70,000 फौजूं। आई ॻाल्हि सम्झो? हाणे जेकर तव्हां ज़रब ॾींदा त इन्हनि जो अंग्रेज़ केतिरो बीहे थो, केतिरी फिरौन जी ताक़त हुई, ग़रीबनि खे माराइण जे लाइ अची करे निकितो। पर अल्लाह जल्ल जलालहू जो इंतकाम ऐं मदद ॾिस त छा हो। जॾहिं विच दरिया ते अची करे पहुता तॾहिं अल्लाह साईं पाणी खे हुकुम कयो त मिली वञो। अल्लाह साईं उहो क़ुरान जे अंदरि मंज़र बयानु कयो, इद फरकना बिकुमुल बहर व अंजयनाकुम व अगरकना आल फिरौन व अंतुम तंजुरून। बनी इसराइल 5 मिंट सबर करे कोन सघिया, पर अल्लाह जी ताक़त ॾिसो जो फिरौन वारी वॾी ताक़त हुई। दरिया जे पाणी खे मिलाए करे उनखे ॿोड़े छॾियऊं, उनखे केर बि बचाइण वारो कोन हो। फिरौन त रड़ियूं पे कयूं त आमनतो अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमनत बिही बनु इसराइल। मूं जंहिं हिते बनी इसराइल ईमान आंदो, मुंहिंजो बि ईमान उन ते आहे। अल्लाह सी फरमाए थो आल आन कद असैत मिन क़ब्लो, हाणे तोखे ख़ुदा यादि पियो आहे, हिन खां अॻु में तो नाफ़रमानी पे कई पे। वॾे में वॾा ज़ोर वारा हुआ, पर अल्लाह जल्ल जलालहू उन्हनि खे इबरत वारी निशान बनाए छॾियो। मालूम थियो त ताक़त जेकॾहिं आहे त उहा सिर्फ़ु अल्लाह जी आहे, उन खां वधीक ॿी कंहिंजी ताक़त। हक़ ॻाल्हि जो जमात जो साथ ॾियो, या दीनी जमात आहे। हिन गए गुज़रे दौर जे अंदरि जेकर तव्हांखे पंहिंजो ईमान बचाइणो आहे त उलमा जो साथ ॾियो। नबी साईं फरमायो युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफिरा। उहो वक़्तु तव्हांजे मथां ईंदो जो सुबुह जो जेकर बानू मोमिन हूंदो त शाम जो काफ़िर हूंदो। कादल फ़क़्रु ऐं यकून कुफ़रा, बुख जे करे मतां असां फ़क़ीर ऐं ग़रीब थी करे वेही रहूं, पोइ वरी कुफ़्र इख़्तियार करे वेही रहूं। न, जेकर तव्हां फ़क़ीर आहियो त कसम आहे ख़ुदा जो, अल्लाह खे वॾा प्यारा आहियो। दावा सां थो चवां, हदीस पाक जे अंदरि आहे, नबी साईं फरमायो त हे मुंहिंजी जमात जेका फ़क़ीर आहे, ग़रीब आहे, क़यामत जे ॾींहुं वॾनि वॾनि अमीरनि ऐं पैसनि वारनि खां 500 साल पहिरीं जन्नत जे अंदरि।
पैसनि वारा हूंदा, सभु हिसाब किताब जे लाइ बीठा हूंदा, उन्हनि खां हर शइ जो हिसाब वरितो वेंदो। ही तो शइ किथां आंदी, किथे ख़र्च कई, ही तो कहिड़े नमूने सां हासिल कई, ही तो किथां कमाई, इहे सभु शयूं अमीरनि खां वरिती वेंदियूं। ग़रीब आयो त अल्लाह खे प्यारायो। बिलाल ग़रीब हो, का बि शइ कोन हुई, इश्क कई, पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदई। उमैया बिन खल्फ जेको संदसि मौला हो, उन तकलीफ़ूं पहुचायूं, उनखे टांडा रखंदो हो पुठनि ते, गरम पत्थरनि ते उनजा पुठा रखंदो हो, पर ज़बान ते सिर्फ़ अहद अहद जो लफ़्ज़ हूंदो हो। चवंदो छा हो त तव्हां जेतिरियूं मूंखे तकलीफ़ूं ॾियो पिया, ओतिरो मुंहिंजो ईमान वधे पियो, ओतिरो मुंहिंजी नबीअ सां मोहबत वधे पई। मूंखे मारे करे साड़े ख़तमु करे छॾींदा, पर नबीअ जे दीन तां हथु खणण लाइ तयारु कंहिं क़िस्म जो कोन्हे। यो केर हो? बिलाल हो, गरीब हो, का बि शइ कोन हुई, पर मकाम त ॾिस छा आहे। नबी साईं फरमायो, जॾहिं आऊं मेराज ते वियोसि तॾहिं मूंखे अल्लाह जे तरफ़ खां ई पैगाम मिलियो त ए मोहम्मद मुस्तफ़ा, क़यामत जे ॾींहुं सभ खां तुंहिंजी उम्मत मां सभिनी खां जन्नत में जेकॾहिं पहिरियों पेर हूंदो त बिलाल जो। कंहिंजो पेर हूंदो? बिलाल। बिलाल ख़ुशी में मापिजे न। साईं खां पुछे पियो त साईं भला तव्हां खां अॻु में आऊं जन्नत में वेंदुसि? साईं जिन फरमायो त ए बिलाल, क़यामत जो मैदान महशर क़ाइम थींदो, अल्लाह जे तरफ़ खां मूंखे हुकुम थींदो त या मुहम्मद इरकब अलल जमल, ए मुहम्मद तूं उठ ते सवार थी। ऐं उठ ते सवार हूंदुसि, उठ जी मुहार तुंहिंजे हथ में हूंदी, ईअं ई ॿई गॾु जन्नत जे अंदरि वेंदा। मुहार जंहिंजे हथ में हूंदी हुनजो पहिरियों पेर जन्नत में पवंदो या कोन पवंदो? यो केर पियो चवे? बिलाल। ग़रीब हो, पर जन्नत में पहिरियों पेर उनजो पियो। सुहैब रूम खां आयो, मके जे अंदरि रहियो, साईं जिन जे नगरी में रहियो, ईमान आंदई, इश्क कई, मोहब्बत कई, माल उते कमायई, को ढकियूं, को रिढूं, को बकरियूं, मुशरिक फिरी आया। म्या तूं असांजे इलाइक़े में आयो आहीं, परदेसी माण्हू आहीं, तूं हिते अची करे हेॾो माल कमायो आहे, तूं दीन तां हथु खण, न त तोखे असीं मारींदासीं, न त तुंहिंजो इहो माल फुरींदासीं। चई माल वञी खणो अव्हांखे मूंखे माल नथो खपे, मूंखे नबीअ जो दीन प्यारो आहे, मूंखे मारे छॾींदा पर आऊं नबीअ जे दीन तां हथु कोन खणंदुसि। अल्लाह जल्ल जलालहू इन्हनि बाननि जो क़दुरु कयो। क़ुर जी आयत नाज़िल कई, इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। हिननि बाननि पंहिंजो माल बि ॾिनो, पंहिंजी जान बि ॾिनी, अल्लाह सी हुनजे बदिले में हुनखे जन्नत ॾेई छॾी। केतां मिलंदो आहे? सभु कुझु दीन तां मिलंदो। असांजी ज़िंदगी केतिरी आहे? मुख़्तसर ज़िंदगी आहे। साईं सबूतुल्लाह अची विया, वधीक रुकावट कोन विझंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त जेको कुझु मूं चयो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हक़ जमात जे साथ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह। जीअं ॼमिया वेठा हो